पुट जी औलाद नास यमन में सोचींदो हो छल को शरीफ रिश्तो मिले तो मां न्याणियुनि जो रिश्तो उते करायां शरीफ कोई खानदान मिले। एक दफ़ो सोचे सोचे ख्याल आस यमन में त मुझे शराफत के मयार जड़ो कोई रिश्तो ना है छो न मदीने के सैयद अंदे वन्या अगे भी असांजे खानदान जी एक मस्तूर जंहिंजो नालो खदीजा हो हाशमी खानदान में मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा सां जी शादी थी वन्या मदीने उन खानदान में पानी न्याणियुनि जा रिश्ता कया यमन छॾी मदीने आयो मुख़्तसर कया। एक दफ़ो शाम के टाइम मदीने के चौक ते बीठो ॾिठे हिकु मज़दूर आहे जंहिंजा पुराणा कपिड़ा आहिनि हथ में बेल्चो तस ॿियो हथ में नंढनि ॿारनि में शयूं विरहाईंदो थियो सत ॾींहं इहो अमल उन शख़्स जो ॾिठई रात जो सुम्ही चई सुबुह जो ज़रूरु हिन जे हथ वेंदुमि एॾो सखी आहे जेको कमाए थो उहो मदीने जे ॿारनि में थो विरहाए इन खां वधीक ॿियो केरु शरीफ़ हूंदो। रात जो ॾुखियो सुतो सुबुह जो उथी अली मौला जे दर ते जीअं आयो न अञा दर खड़कण जो इरादो कई अंदरों आवाज़ आहे सुमराउल कैस घबराए न मां अली अचां थो। अली मौला जन पंहिंजनि लफ़्ज़नि में चयो फर्श तॾो खणी आया उमराउल कैस सां वेठा उमराउल कैस ईअं तारुफ़ करण जो इरादो कयो मौला फरमाइस तारुफ़ न कराए मां सुञाणा थो तूं उमराउल कैस हाँ यमन में मूंखे अल्लाह बन्याणियो ॾिनो हुनजो रिश्तो करण थो चाहियां तोखां वधीक को मूंखे शरीफ़ घरवारो लॻे नथो। तव्हांजे ख़ानदान में मदीने वारनि जे ख़ानदान में असांजी हिकु बीबी जंहिंजो नालो खदीजा हो उनजो निकाह में शादी थी हुई अली मौला थधो साह भरे फरमाईंदा उहा मुंहिंजी अमड़ हुई उहा मुंहिंजी घरवारी जी माउ हुई मां अम्मा जे करे उनजो एतिराम कंदो हुउमि। अली मौला खे फरमाए त मूंखे अल्लाह बन्याणियूं ॾिनियूं आहिनि मौला जन फरमाईंदा घबराए न हिकिड़ी जो रिश्तो मां पंहिंजे वॾे हसन सां कराईंदुमि ॿीअ जो रिश्तो मां पंहिंजे पुट हुसैन सां कराईंदुमि। नाला छा अथनि ते हिकिड़ीअ जो नालो सलमा ॿीअ जो नालो सलामा जॾहिं निकाह थियो न प्यार में ॿिन्ही बीबियुनि खे साइण ज़ैन प्यार में हिक खे रुबाब सॾी हुई ॿीअ खे उम्मे फरमाए ख़ुदा तव्हांजी इबादत क़बूल फरमाए प्यार में हिक के साइण ज़ैनब नालो रुबाब रखियो ॿिए जो नालो उम्मे फरवा ये कुनी असां यादि कंदा सही जॾहिं 28 रजब ते हुसैन वतन पियो छॾे न साइण उम्मे फरवा हुसैन मौला जे क़रीब वञी करे फरमाए थी मौला अगर मां मननि ते जाइ हुजई त मां कासिम सां गॾु हलां ख़ुदा तव्हांजी इबादत क़बूल फरमाए जेके बे औलाद न मौला कासिम जे सदके अल्लाह उन जो झोलियूं आबाद फरमाए। मौला जन फरमाईंदा मां भाॼाई मां कासिम को सवाइ मुंहिंजी करबला पूरी न थींदी अजरुकुम अल्लाह बस हुसैन पहुतो करबला 8 मुहर्रम जी रात ये खेमन जे ॿाहिरां हुसैन अली अकबर सां प्यार पियो करे कासिम मौला जो ॾिठो न चाचो बचड़े सां प्यार पियो करे तिखा तिखा कदम खणी माउ जे क़रीब अची फरमाईंदा मां जी बाबो भाउ अकबर सां प्यार तो करे ये बाबो हसन मूंसां भी प्यार कंदो हाँ बाबा हर पुट ये पीरन के प्यारा होंदन ये सरकार हुसैन के अली अकबर प्यारो तू भी ये हसन मौला के प्यारो हैं अजरुकुम अल्लाह जॾहिं ॾहीं जी रात थी न हुसैन मौला ये बीबन जा तवक्कल ॾिसण जे लाइ बीबन जे खेमन जा मनाज़र पिया ॾिसनि ये हुसैन मौला जनाब लैला जे खेमे जे ॿाहिरि आया साइण लैला जे खेमे जे ॿिए पासे ॾांहुं हुसैन जे कननि ते 3 आवाज़ पता हिकु आवाज़ आयो जेको चए पियो चाचा गाज़ी मां बाबे हुसैन खां ॿुधो आहे त भाउ जे वञण सां भाउ जी कमर टुटी पवंदी चाचा बाज़ पहिरियों तूं मैदान न वेंदे पहिरियों मां वेंदुमि तुंहिंजे वञण सां मुंहिंजे बाबे हुसैन जी कमर टुटी पवंदी ये जनाब अब्बास फरमाईंदा अकबर तू यो न बुझो आ तुझे बाबे यो फरमायो अकबर जे वञण सां मुझे अखियुनि जो नूर खत्म थी वेंदो पहिरियों तू न पहिरियों मां वेंदुमि तुझे वञण सां हुसैन जे अखियुनि जो नूर ये बई चाचो बाटियो गालियो पिया कनी हुसैन जे कननि ते 3 आवाज़ आयो हिकु कासिम गाज़ी जे पेरनि ते हथ रखियो ॿियो अकबर जे पेरनि ते हथ रखी रोई फरमाईंदा तव्हां न वञो पहिरियों मां वेंदुमि तव्हां मां कंहिंजे वञण सां चाचे हुसैन जे अखियुनि जो नूर वेंदो कंहिंजे वञण सां चाचे जी कमर टुटंदी मुंहिंजे वञण
जे अखियुनि जो नूर वेंदो न चाचे जी कमर टुटंदी हुसैन जे जीअं जो कननि ते आवाज़ ॿुधल हुसैन मौला ईअं आया जी ढिकीअ ते पाणी ईंदो हुसैन मौला कासिम खे प्यार करे फरमाइनि था कासिम कंहिं सम्झायो थी त तुंहिंजे वञण सां मुंहिंजो नुक़सान न थींदो तुंहिंजे वञण सां मुंहिंजा ॿ नुक़सान थींदा हिकु मूंखे तूं मुंहिंजे भाउ हसन जी निशानी आहे ॿिया मुंहिंजी धीअ कुबरा उम्मे फरवा मुंहिंजी कुबरा बेवा थी वेंदी अजरुकुम अल्लाह बस अदादारो मोमिनो चार जवान आशूर के ॾींहुं अहिड़ा जेके बार बार हुसैन को मोकल पिया घुरनि हुसैन शहादत जी मोकल न पियो हिकु जवान अली अकबर ॿियो जनाबे अब्बास टियों हुसैन जो बावफा नौकर जनाबे जॉन चौथों हसन जो यतीम कासिम मोकल वठण वञे जनाबे कासिम खे मौला रोई फरमाया कीअं छॾाए तूं त मुंहिंजे हसन जी निशानी आहे तूं अञा नंढड़ो आहे वञी मां सां खेमे में वेह अजरुकुम अल्लाह कासिम मौला जो खेमे में थे मां फरमाए सा पुट अञा ताईं ज़िंदा ये मां के तबदी चया अम्मा छा कयां बाबे ॾे थो वञा बाबो मोकल नथो ॾे तोॾे थो अचां बार बार चए थी अञा ताईं कुर्बान न थियो मौला जे फरमाईंदा मां हिकु दफ़ो बाबे खां मोकल वठी ॾे बसि अज़ादारो मोमिनो साइणों में फरवा कासिम के वठी हुसैन मौला जो साम्हूं आई न गाज़ी मौला के फरमाईंदा गाज़ी कुर्सी खड़ी आहे मुंहिंजी भाॼई अम्मा थी अचे मुख़्तसर कयां जनाबे उम्मे फरवा फरमाए थी मौला मुझे कासिम के शहादत की इजाजत दे ये काई जो ॻाल्हि याद आई न साइण उम्मे फरवा के कासिम जे बाज़ू मां हिकु ख़त खणी करे खोले करे उहो तावीज़ खोले हुसैन जे हथनि ते रखी हुसैन मौला जो तावीज़ खोलियो हसन मौला लिखियो हुसैन भाउ जॾहिं करबला में कुर्बानी जो वारो अचे हुसैन भाउ मुंहिंजे कासिम खे कुर्बान कजां जी करबला में मुंहिंजो बि खुदा तांजी इबादत कबूल फरमाए खुदा तांखे निमाज़ी बनाए हुसैन फरमाईंदा कासिम वञी तैयार थी पुफिन को मोकिलाए मां बेचो थो अजरुकुम अल्लाह कासिम मौला पुफिन को मोकिलाइण लायो काई बीबी हथ पई चुमे काई पेशानी पई चुमे का चए वाह हिजाबा का चए वाह कासिम जॾहिं बीबी जा वण बुलंद थिया न जनाबे ज़ैनब फरमाए थी कासिम बचड़ा जल्दी वञ मतां काई परदेदार मरी न वञे घराने जो जंहिंजे वञण ते बीबिन पत्थरनि जो मातम कयो जनाबे कासिम एतिरा नंढड़ा हुया जो पाण न मां सवार कयसि खुदा तव्हांखे निमाज़ी बनाए खुदा तव्हांजी इबादत कबूल फरमाए कासिम मौला घोड़े ते चढ़ी हलिया नड़ो कना जो मथे खॼियो जनाबे फिज़ा सॾु करे चई कासिम हिकु दफ़ो खेमे अच सजाद चई थो मूंखे बीमार सम्झी मोकिलायो नथो सजाद मौला जे खेमे में आयो सजाद फरमाईंदा कासिम हिकु दफ़ो मुंहिंजे साम्हूं सुम्हां तुंहिंजो सीनो चुमां ये जोड़ जोड़ चुमे करे फरमाईंदा तुंहिंजो कोई जोड़ सलामत जो न बचंदो खुदा तव्हांजी इबादत कबूल फरमाए अज़ादारो मोमिनो कासिम घोड़े ते सवार ॾाढी सुहिणी जंग पियो करे कॾहिं सॼे हमलो पियो करे कॾहिं खॿे हमलो पियो करे हर पासे कासिम हमलो पियो करे कॾहिं चइबो अल्लाहु अकबर कंहिं पासे हुसैन पियो चए शहबाज़ बचड़ा कंहिं पासे अब्बास पियो चए शहबाज़ मुंहिंजा सुहिणा बचड़ा